पाणी माहिरनि जी राय में ईंदड़ सदीअ में सिंधु दरिया समेत दुनिया जा 8 दरिया मरी वेंदा, माना हुननि जो वजूद ख़तम थी वेंदो। हाणे जेकॾहिं सिंधु दरिया मरी थो वञे त इहो सिंधु दरिया जो मौत न हूंदो, पर लखे किरोड़े माण्हुनि जो मौत हूंदो। उन जा ज़िम्मेवार इहे माण्हू हूंदा जेकी हिन में पाणी नथा छॾनि। इहो हिकु तहज़ीब जो, सकाफ़त जो मौत न हूंदो, पर जेरनि जागदनि माण्हुनि जो मौत हूंदो। ओशनोग्राफीअ जी कमेटी जी रिपोर्ट आहे त सिजावल ऐं बदीन ज़िलो 2060 ताईं समुंड जे पेट में हलिया वेंदा। जंहिं नमूने सां, जंहिं रफ़्तार सां समुंड खे चाढ़ पियो करे, दरिया जो पाणी न मिलण सबबि। हाणे पाणीअ जो माहिर आहे डॉक्टर हसन अब्बास, उहो थो ॿुधाए त समुंड हर रोज़ इंडस डेल्टा जी 95 एकड़ ज़मीन पाए रहियो आहे। इंडस डेल्टा 95 एकड़ ज़मीन सिंध जी खसिजी रही आहे, समुंड जे पेट में वञी रही आहे। सिंध हुकूमत जी हिकु रिपोर्ट आहे त हिन वक़्त ताईं इंडस डेल्टा जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जी 32 लख एकड़ ज़मीन समुंड जे पाणी हेठि आहे। इहा रिपोर्ट अधूरी आहे, उनखां वधीक लखें एकड़ ज़मीन समुंड पाए आहे। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं सिंधु दरिया में घुरिबल पाणी न छॾियो वियो, डेल्टा ॾांहुं दरिया जो पाणी, मिठो पाणी न छॾियो वियो, त इंडस डेल्टा मुकमिल तौर ते ख़तम थी सघे थी। साहिली सामूंडी इलाइक़े जा लखें एकड़ जेकी ज़मीन आहे उहा ख़तम थी सघे थी। इलाइक़े जो फितरी माहौल वारो निज़ाम बि तबाह थी सघे थो। ही सिंध लाइ वॾो अलमियो हूंदो, जंहिं ते हुक्मराननि खे सोचण जी ज़रूरत आहे, सिंध वासियुनि खे सोचण जी ज़रूरत आहे त असां पंहिंजो दरिया कीअं था बचाए सघूं। इर्सा जे अॻूणे इजलास में जैली अंग अखर ॾेखारिया विया हुआ त सिंधु दरिया में कोटड़ी डाउन स्ट्रीम में समुंड अंदरि 27 मिलियन एकड़ फुट पाणी ज़ाया थी रहियो आहे। माना कोटड़ीअ खां जेको पाणी वञे थो उहो ज़ाया थी रहियो आहे, ऐं उहो 27 मिलियन एकड़। इहे वॾा माहिर आहिनि, आकिल आहिनि। हाणे इन रकुड़ जे अंधनि खे केरु सम्झाए त कोटड़ीअ खां हेठि पाणी ज़ियान नाहे थींदो, पर मुअल ज़िंदगियुनि में साह विझंदो आहे। ज़िंदगी, माण्हुनि जी ज़िंदगीअ जो जापो, ज़राइब, हर शइ उन पाणीअ ते आहे। जेकॾहिं इहो पाणी हेॾे न वञे, ऐं वञे बि कोन, छॾनि बि कोन था, ज़िंदगी ख़तम थी रही आहे। तेज़ीअ सां सिंध जी ज़मीन गरक थी रही आहे समुंड जे अंदरि। इहो ई पाणी उनखे रोकींदो हो, जंहिं ते हू चवनि था वञे थो ज़ियान थो थिए, वञे ई कोन थो। पहिरीं ॻाल्हि त वञणु घुरिजे, पाणीअ जे ठाह मूजिबि इहो पाणी वञणु घुरिजे। इन खां वधीक पाणी डाउन स्ट्रीम में वञणु घुरिजे, जीअं समुंड जे चाढ़ खे रोकिजे। ही पाणी मुहाणनि जे रोज़गार जो ज़रियो आहे। हिननि 91 वारो जेको पाणी ठाह आहे, उनमें डाउन स्ट्रीम में पाणी छॾण जो मुआदो पिणु कयो हो, पर उन ते उन ॾींहं खां ई अमल न पिया कनि। अॼु ताईं उन ते अमल न पियो थिए।